एसएचओ नंदो प्यारो खान उमरानी तरफां प्रेस क्लब जे साफ़िन सां बदकलामी करण, नाज़ेबा लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं कूड़नि केसनि में फासण जी धमकियुनि ख़िलाफ़ सियासी, समाजी, वापारी ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि, क़ौमी अवामी तहरीक, जीए सिंध महाज़, टेल आबादगार एसोसिएशन पारां प्रेस क्लब नंदो जे अॻियां रोशन मेमन, शफ़ी जुनेजो, अयूब खत्री ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी प्रेस क्लब ते कारो झंडो चाढ़े एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते खोसकी बदीन कंजो बागो जे साफ़िन भरपूर शिरकत कई, जॾहिं त अॻुवाननि चयो त ख़बर जो मौक़िफ़ वठण ऐं मंशात जे आम वाइबे ते ख़बरूं हलाइण तां एसएचओ नंदो मशर जी साफ़िन सां नाज़ेबा ॿोली ॻाल्हाईंदे गारगंद कई ऐं केसनि में फासण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि एसएसपी बदीन डीआईजी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त एसएचओ नंदो ख़िलाफ़ कार्रवाई करे साफ़िन सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।